तुझे खेतन ते धारन जो कब्जो थियो, तोखे कुर्सी जी लालच ते विकिणियो वियो। तोखे आहे लुटियो मीरन पीरन वडेरन ऐं मुल्लन। मुझे सुख जा चमन सिंध प्यारा वतन, तुझा वेड़ा ऐं वसलियूं सदा पिया वसन। मुझा मान वारा भा कमाल खान मार साहब, मीर हसन लाशारी, असांजो दोस्त हैदर खान शर, भाऊ अयाज़, नदीम देशी मीरानी साहब ऐं हिन ॻोठ में ॻोठ जा क़ौमी कारकुनों नौजवानों ऐं पोरियत साथियों, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम साहिब। दोस्तो, आऊं हिन ज़ंगे जे ॻोठनि जे क़ौमी वर्करनि ऐं नौजवाननि खे जस पेश थो कयां, जिते माना काड़ हुजे, जिते ॾुकर हुजे, जिते जीएसन जे कारकुननि को, जिते जीएसन जे माण्हुनि को, जीएसन जे कारकुननि को, जीएसन जे अॻवाननि को माण्हू ख़ौफ़ज़दा हुजनि, उते जीएसन महाज़ में हिन यूनिट जो इफ़्तिताह करणु आउं सलाम पेश थो कयां दोस्तनि खे। जिते लालच ऐं लोभ हुजे, जिते चवनि त पीपल्स पार्टी में वेंदासीं त असांखे नौकरी मिलंदी, जिते मुस्लिम लीग नून में वेंदासीं त असांखे वॾो को ठीको मिलंदो, जिते असां पीटीआई में वेंदासीं त इमरान सां असांजी सुठी तालुकदारी थींदी ऐं ॿियनि सां सुठियूं तालुकदारियूं थींदियूं। उते जीए सिंध जेका कंडनि जी सेज आहे, जीए सिंध जेका कंडनि जी जेको आहे सो ही रोड रस्तो आहे, उते जीए सिंध महाज़ में शामिलु थियणु वरी बि आउं सलाम पेश थो कयां दोस्तनि खे। गुज़िरियल 77-78 सालनि खां तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेका सिंध सां अकुरा परवरी थिए पई, जेका सिंध सां लुट मार थिए पई, उहा लुट मार जेका तारीख़ में कॾहिं बि अरबन न कई, उहा लुट मार तारीख़ में कॾहिं अरगूननि न कई, उहा लुट मार तारीख़ में कॾहिं ईराननि न कई, उहा लुट मार तारीख़ में कॾहिं मुग़लनि बि न कई, उहा लुट मार तारीख़ में कॾहिं बि न आहे। गुज़िरियल 20 सालनि खां पीपल्स पार्टी जेका अकरा परवरी करे पई, ज़ुल्म ज़्यादती करे पई, आसिफ ज़रदारी जे रूप में ऐं उते बिलावल ज़रदारी जे रूप में, हिते तक तव्हांजे रूप में जेको फरियाल तारपुर जो तक आहे, तव्हां रोड ॾिसो, तव्हां रस्ता ॾिठो, तव्हां को बि जदीद सहूलियत जी न आहे जेको आहे सो जेका हिते तक आहे फरियाल तारपुर जो। उन फरियाल तारपुर खे जेको पाकिस्तान में सिंध में तमामु वॾी ताक़तवर माई चई थी वञे, पर संदसि तक में जेको आहे न रोड हुआ, न नाली हुआ, न गैस हुआ, न का जदीद सहूलियत आहे जेको आहे सो। उन जे करे असां चऊं था त सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो आख़िरी हल फ़िक्र जीएम सैद में आहे ऐं साईं जीएम सैद जे फ़िक्र में समायल आहे। साईं जीएम सैद ई तव्हांजी मशल राह आहे, फ़िक्र जीएम सैद ई मशल राह आहे जेको तव्हांखे ख़ुशहाली तरफ़, जेको तव्हांखे ख़ुशहाल तरफ़ ऐं सिंध जे मासूम ॿारनि खे ख़ुशहाली ॾींदो, उहो फ़िक्र जीएम सैद आहे। फ़िक्र न आहे, उन में काफ़ लीग, नून लीग, खोड़ लीगियूं आहिनि, उन में कंहिं बि फ़िक्र में तव्हांखे ख़ुशहाली ऐं सिंध जे नौजवान खे ख़ुशहाली शामिलु न आहे। उहा ख़ुशहाली शामिलु आहे त फ़िक्र जीएम सैद जे शामिलु आहे। आउं जस पेश कयां थो सिंध जे नौजवाननि खे ऐं हिन ॻोठ जे नौजवाननि खे त जंहिं जीएसन महाज़ खे मुंतख़ब करे पंहिंजा जेको आहे सो नौजवानियूं अर्पियूं ऐं पंहिंजो जेको आहे सो हर टाइम अर्पियो आहे। आउं सलाम पेश थो कयां, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद। वतन जन विसारियो। अस्सलाम वालेकुम। जीए सिंधु देश, जी अज़ीम रहबर साईं जीएम सैयद। पहिरियां आउं जस ॾियां थो पियो ज़ंगे जा ॻोठ जे सभिनी नौजवाननि, पकनि पोड़नि, सभिनी साथियुनि खे जन जीएसन महाज़ जो यूनिट खोलियो आहे ऐं जीएसन महाज़ जे चेयरमैन मोहतरम रियाज़ अली चांडे साहब जी क़यादत ते एतमाद कयो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे जस पेश कयां थो पियो, अयाज़ बुलेदी साहब खे बि जस पेश कयां थो पियो ऐं बाक़ी दोस्तनि खे बि जस पेश कयां थो। मुंहिंजा साथियो, सिंध ॾुखे वक़्त मां गुज़रे पई। धारे माण्हू जी यलगार आहे सिंध जे मथां, धारियो माण्हू असां ते क़ाबिज़ आहे।
असांजी धरती जा वसीला सभु धारे माण्हू जे हवाले आहिनि। सिंध बाबुल इस्लाम आहे, पर असां वटि फैक्ट्रियुनि सनती इदारनि मुंहिंजो घोटकी सां वास्तो आहे। उते मौलवी साहिब बि पंजाब मां वेठो आहे, पर असां वटि मौलवियुनि जी छा खोट आहे। इन जे करे असां सां नाइंसाफ़ी थिए पई इस्लाम जे नाले में, ऐं उन खां अलावा असांखे लुटियो ऐं फुरियो पियो वञे। असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं असांजे नौजवाननि खे रोज़गार नथो मिले पियो, पर फैक्ट्रियुनि सनती इदारनि में कराची खां वठी करे कश्मीर ताईं धारियो माण्हू क़ाबिज़ आहे। मियां वाली खां अचे थो पियो, फैसलाबाद मां अचे थो पियो, गुजरांवाला मां अचे थो पियो। छा असांजे नौजवाननि वटि टैलेंट कोन्हे? असां वटि टैलेंट मौजूदु आहे, असां वटि सभु शइ मौजूदु आहे, पर उन हूंदे बि असांजे नौजवाननि खे पोइ ते धुकियो पियो वञे ऐं असां वटि माण्हू घर में ख़ुदकशियूं कनि पिया। असां वटि ग़िज़ायत जी खोट जे करे मासूम ॿार मरनि था पिया, सिर्फ़ु इन जे करे जो इक़्तिदार ते पीपल्स पार्टी वेठी आहे। पर पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे तबाह कयो आहे। हाणे सिंध जे माण्हुनि खे अखि पटणु घुरिजे।